हेलो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि अदा। उम्मीद त ख़ुशि हूंदव। असांखे अॼुकल्ह इहो सिंध में, बलूचिस्तान में, पाकिस्तान सॼे में ॿोॾि जो चकर ॾिसी करे ॾाढो ॾुख थो थिए। माण्हुनि जा घर ऐं अलाए केतिरा माण्हू ॿुॾी मरी विया आहिनि। उमेद त अलाह में त हीउ बंदि थींदो, पर असां पाण खे सुधारियूं। इहे असांजा अमल आहिनि। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु न पियो मञे, लेकिन उहो पुटु बि जेको आहे हुनजो जहनमी थियो। लूत अलैहिस्सलाम जी घरवारी ऐं असां में जेके बि आहिनि, हड़ई असां जेको आहे चोर आहियूं। हड़ई असां जेको आहे हुते ज़ानी, शराबी, व्याजी, मिलावटी, जेके अटे में जेको आहे सो चांवर मिलाइनि, चांवरनि जो अटो मिलाइनि, पीसल टुकर मिलाइनि, ऐं तव्हांजे जेको आहे दवाउनि में मिलावट, तव्हांजे गिह में मिलावट, तव्हांजे गोश्त में मिलावट, तव्हांखे कुते जे गोश्त जा शौरमा खाराइनि, गॾनि जानवरनि जे कुकड़ियुनि जे परनि ऐं पेरनि मां निकितल तेल जेको आहे खाराइनि, ऐं इंसान त कोन था रहनि हुते। छा इहो जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां जेको आहे सो हुक्मराननि खे वठी बीठा आहियूं। भई पाण असां न सुधारींदासीं, पैसे जी कढ, पैसे जी लालच जे करे सभु कुझु कयूं था। खीर में मिलावट, खीर में जेको आहे सो सुयूं हणी खीर ठाहिणु, ऐं बालसफ़ा पाणी जे बालसफ़ा जो पाउडर विझी खीर ठाहिणु, इहे असां वटि आहिनि सभई। पोइ इहे एॾियूं आफ़तूं छो न ईंदियूं? 2 महीना थी विया आहिनि, बारिशूं नथियूं रुकनि। असां तव्हां जेकॾहिं उते वञो न पाकिस्तान में, तव्हांखे हर हिकु माण्हू फ्रॉडी, हर हिकु माण्हू जेको आहे सवाइ उन्हनि जे जेके न आहिनि, माज़रत सां बाक़ी अक्सरियत जेका आहे, इवन जेको आहे बसियुनि में, किरायनि में, जाते ताते स्टेट एजेंसियुनि में, जिते तिते रिश्वत, हे जेको आहे सो सॼो अलाए छा थो थिए पियो। त पोइ अहिड़ी ॿोॾि न ईंदी, न त छा ईंदो। कॾहिं इहो हुयो त पाणी न हुयो, मथां पाणी बंदि पियो थिए, पंजाब पाणी बंदि पियो करे, हेठि वावेला हुई ऐं हेठि वॾेरो असांजो पाणी उहो खयूं पियो वञे। हाणे पाणी इलाही आयो आहे, त हाणे वॾेरो विझे पंहिंजे ॿनियुनि में, करे आबाद। सो ख़ुदारा अलाह खां दुआ घुरो, अलाह जे अॻियां तौबा ताइब थियो, पंहिंजो पाण खे सुधारियो, मुआशिरो सुधारियो, ॿारनि में तालीम ॾियारियो। सरकार खां घुर कई थी वञे त जेको आहे ॿारनि खे तालीम जे लाइ जेको आहे स्कूल मुफ़्त में ॾिना वञनि। छो अचे क़ौम खे ज़लील कयो अथव? न बिजली आहे, न पाणी आहे, न गैस आहे। पोइ ज़ाहिर आहे क़ौम एतिरी ईअं थींदी, पर ख़ुदारा क़ौम खे खपे त जेको आहे सो सिंधी क़ौम खे खपे त पंहिंजो पाण खे सुधारनि, पंहिंजे उन्हनि मां जेके आहिनि गंदा अफ़ाल जेके आहिनि से कढनि, न त असां जेको आहे सो अञा अलाह जे अज़ाब खां न बची सघंदासीं। उमेद त पंहिंजो पाण खे सही कंदा ऐं अलाह जे रस्ते ते हलंदा ऐं ईमानदारी ऐं हुनजो दर्स ॾींदा। सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़।